अधी गज़ाल वेठी आहे, मूं पुछियोमांसि तव्हां लिखियो छा आहे? चई कुझु बि न, रुॻो पढ़ियो आहे। सो मूं चयोमांसि भला लिखण जी का नियत अथव? चई नियत अञा का बि न कई अथऊं। मूं चयो तव्हांजी सिंध अभ्यास अकेडमी छा कंदी आहे? चई त हुन में 800-900 स्टूडेंट आहिनि, अंडर ग्रेजुएट कोर्स आहे, ऐं असांजे हिकिड़ो सब्जेक्ट आहे सिंध स्टडी। हुन में सिंधी, उर्दू ऐं पंजाबी स्पीकिंग जेके स्टूडेंट आहिनि, तव्हांखे ईंदड़ 3 सालनि खां पोइ सिंध ते सभ खां बहितर ॻाल्हाईंदड़ 1000 माण्हू तव्हांजे अॻियां वेठा हूंदा। 8 सालनि खां हिन किर्त में लॻी पई आहे। पर हाणे ॿोली जी ॻाल्हि आहे, ॿियनि जी ॻाल्हि त हीअ जेका शहरगिरी, जीअं नासिर चयो त मूंखे मदद जी दादागिरी यादि आई। पैदागिरी, दादागिरी ऐं गर्दी ते त वरी ॿुधाई, दहशतगर्दी, गुंडागर्दी। सो मुंहिंजो ख़्यालु आहे न जेके ख़राबियूं आहिनि उन्हनि खां थोरो पासे करे पंहिंजा शहर आबाद कयूं त उहो बहितर आहे। ऐं दिलि जी गहराइनि सां पंहिंजी भेण डॉक्टर गज़ाला रहमान साहिबा खे गुज़ारिश थो कयां त हू अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद। ऐं साईं ख़ासि तौरु झंझी जी थर ऐं सिंध खे आबाद रखी। हैप्पी बर्थडे झंझी साहब। कोचीराम दादा, अडवाणी साहब, डॉक्टर अयूब, जॾहिं रोचीराम साईं जे ऑफिस आया, अक्सर ईंदा आहिनि, वॾो एज़ाज़ु आहे असांजो। त हिन भेरे उन्हनि मुंहिंजी डेस्क ते हीअ किताब म्यूज़िंग्स किताब हुननि ॾिसी करे चयो त तूं बि वेंदी? मूं चयो मूंखे घुराए त अथनि, पर अलाए वञी सघां या न। पोइ हुननि मूंखे ॿुधायो तोखे ख़बर आहे झंझी साहिब जी फैमिली जैसलमेर मां आई हुई। करेक्ट आहे, हा। चई हिन जा जेके वॾा हुआ सो संस्कृत ॼाणंदा हुआ ऐं पोइट्री हिननि में आहे ऐं स्कॉलरशिप आहे। यादि करणु शुरू कयो त जॾहिं असांजी पहिरीं भेरे मुलाक़ात थी हुई झंझी साहिब ऐं मुंहिंजी 2012 में, हीअ आया हुआ मुंहिंजे सिंध अभ्यास अकेडमी में, हुते ज़्याबिस में मुंहिंजो नंढो इदारो आहे। त इन करे आया त मूं ॻोल्हियो हिकु माण्हू मिले जेको थर ते ॻाल्हाए। सो असां जॾहिं डिस्कशन बि कयोसीं त मूं चयो तव्हां छा चवंदा? त हिन चयो तव्हांखे कुझु ॿुधाईंदुसि, पोइ कुझु थोरो लिखी ॾींदुसि। पोइ हुननि स्टूडेंट्स खे ॾाढो पेश बि कयो, पर मूंखे लॻियो त हीउ खाको इनकम्पलीट आहे। मूंखे इलाही कुझु इंट्रस्ट मतिलबु घणनि शयुनि में थी वियो तव्हां सां ॻाल्हाइण खां पोइ। ऐं मूंखे लॻे थो हीअ म्यूज़िंग्स ऐं ॾाढो जेको ॿियो किताबु आहे सो हुन असाइनमेंट जो खे पूरो थो करे। काफ़ी ॻाल्हियूं तव्हां हिन में कयूं आहिनि। आउं थी सम्झां त हीअ मुंहिंजे लाइ, मुंहिंजे सिंध अभ्यास अकेडमी जे स्टूडेंट्स लाइ इनखे एज़ ए टेक्स्ट बुक असीं खणी पढ़ंदा ईंदड़ सेमेस्टर में, ऐं तव्हांखे ज़रूरु घुराईंदासीं त तव्हां स्टूडेंट्स सां ॻाल्हायो। हाणे आउं थोरो अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदुसि तव्हांजी इजाज़त सां, अंग्रेज़ी में। सो उमरानी साहब ऐं हिते मुंहिंजा इलाही फ्रेंड्स आहिनि, असलम साहब ऐं मदद अली भाउर आहिनि, मुंहिंजा भेनरूं आहिनि। मूंखे तमामु सुठो पियो लॻे तव्हां सभिनी सां, तव्हां सभिनी खे ॾिसी करे मूंखे सुठो पियो लॻे। वॾो एहसासु आहे मुंहिंजे लाइ हिकिड़ी सिंधी फंक्शन में ॻाल्हाइण। What I always experience when Janjhi Saab speaks is the vastness of Tharparkar. मूंखे हिननि जी पंहिंजी मिटी सां जेके मोहबत आहे न, उनजी यकदमि एहसासु थो थिए। जेको इहे लिखंदा आहिनि, जेको इहे ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं हिननि में हिकिड़ो ठहराव आहे जेको कीअं ॿुधायां, एक्सप्लेन नथी करे सघां। हिकु दफ़े हिकिड़ो हादसो थियो, झंझी साहिब ॾुख में हो, मुंहिंजे ऑफिस आया। हिकिड़ो वॾी देरि थी वई, असांजी मीटिंग में हिकिड़ी डेथ थी वई हुई।
जहिड़ी तरह सां उन्हनि मूंखे ॿुधायो हो किसो, जंहिं तरह हुननि खे बर्दाश्त कयो, हुननि जो वे ऑफ बीइंग मुंहिंजे लाइ वॾो इंस्पिरेशन हो। हिकिड़ी पुराणी मूंखे ईअं पियो लॻे त हिकिड़ी पुराणी सकाफ़त जी अलामत हुई, हुननि जो जेको इनर स्टेट हो, इट वॉज योगिक, इट वॉज वेरी पीसफुल द वे he spoke about something painful, but with such sweetness, with such surrender, that I learned many lessons that day. हिन किताब में कुछ प्रूफिंग ऐं एडिटिंग जा प्रॉब्लम्स आहिनि। मूंखे लॻे थो ज़रूरु सेकेंड थर्ड अलाए केतिरी एडिशन में वञी सघे थी, छाकाणि त सघे थी या सघे थो किताब सघे थो तूं पाण खे करेक्ट कर। सो हिन जे लाइ छा चयो, एतिरी डेप्थ आहे हिन में, हर हिकिड़े अखर में डेप्थ आहे। फ्रॉम जेसो टू जोही, starting far from Johi, it should be far from Johi, a town of Kacho, crossing village Kaspo, and then Naigaj, there comes the point at an elevated place in the mountain called as Rohalkund, whirlpool of Rohal. Immediately you want to go and see these places. Immediately the heart leaps up, and there's a tremendous sikhya in the kitab. There's a lot of teachings, there's a lot of spiritual teachings, there's a lot of archaeology, a lot of history. And Urani Sahib has written a beautiful foreword. Rochiram Sahib will talk about, I think, about the patriotism that we know is in every cell of Janjhi's, because he speaks about Mari and Latif in this amazing way, but I'm not going to speak about that. Because I had tears in my eyes when Loti Ram Sahib was reading from this book to me. हिननि मूंखे हिकिड़ो portion पढ़ी ॿुधायो मुंहिंजे ऑफिस में. But I just want to read what you write, Janjhi Sahib. Sasi says speaks to her mother about the burning of all belongings, of rest and luxury, as she had seen the trace of the foot of Poड़ho. The trace will lead her to the destination. Now this is a message for life. Janjhi, the author, is giving us a message from Latif for our own life. The journey demands a hardcore stamina and courage. Nerve-rattling path of never-ending struggle demands much more from us. It makes us tired and it shakes human belief. So many of us have gone through this. You cannot be a human being without having your human belief shaken. But I've never seen anybody write it so frankly. He quotes Latif and he asks for continuous pursuit. थकियाई थरथेल चढ़ चुकियाई चोटिएं हलंदे हो तपनु वॾे भव मिड़ेई भेल उथी राव रेल वेठलनि तां वारी वरे. Janjhi Sahib says that Latif asks us for continuous pursuit despite all the wear and tear and asks us to move forward without any fear. What a great message this is. One of my students is sitting here and she was very afraid of facing her PhD dissertation. Hite message aaya tavan lai. Further suggests crossing over the hard terrain because the lazy and lethargic will perish away. The journey of life tests at every step. Individuals may stop in the middle if tired. Nations may end their struggle, says Janjhi, but the struggle of humanity goes on in every situation. I'm deeply inspired by you, Janjhi Sahib. Every time we meet and every time I read something written by you. Thank you so much.
मूं पुछियोमांसि त सॼी उमिरि कहिड़ी ॻाल्हि ॾुखी लॻी।